समारोह में वापारी सां फुर पुलिस केस वठण खां इनकार करे छॾियो। मुतासिर प्रेस क्लब पहुची वियो। समारोह रोड वासी हिंदू बिरादरी सां वास्तो रखंदड़ वापारी रासेब सूटड़ सां मुबीना तौर फुर जी वारदात पेश आई आहे, जिते नामालूम जवाबदार रज़ाक लंजवाणी ते मोटरसाइकिल फुर करण ऐं संदसि पुट ते तशदुद करण जो इल्ज़ाम लगायो वियो आहे। मुतासिर वापारी रासेब सूटड़ पंहिंजे पुट समेत राति जे वक़्तु प्रेस क्लब समारोह पहुची दाऊं कयूं। हुन चयो पुलिस खे वाक़ियो ॿुधायो वियो, पर उन केस दाख़िल करण खां इनकार करे छॾियो आहे। राति जो दर बदर आहियां, इंसाफ़ लाइ दर दर जो ठोकरुनि ते मजबूर आहियां। हुनजो इज़हार हो। रासेब सूटड़ पारां मुतालबो कयो वियो आहे त खेसि तहफ़ुज़ फ़राहम करे इंसाफ़ ॾिनो वञे। जवाबदारनि ख़िलाफ़ फौरी कानूनी कार्रवाई अमल में आंदी वञे। रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर हेमलाल बाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ। राय सिंह सूटा मुंहिंजो नालो आहे। रोड समारोह पुलिस पोस्ट के साम्हूं मुंहिंजी दुकानु आहे ऐं उते असीं वेठा हुआसीं 2-4 ॼणा। उते रज़ाक नजवाणी आयो, चई मुंहिंजो पीउ बीमार आहे, मीरपुर ख़ासि में दाख़िल आहे, उन लाइ पैसा घणा खणणु वञा थो, मूंखे मोटरसाइकिल छोकिरो ॾिए। मूं हुनखे मोटरसाइकिल ऐं छोकिरो ॾिनो। हू 15 मिंट खां पोइ छोकिरे मुंहिंजे फ़ोन कई, मुंहिंजे 2 माण्हू साम्हूं ॿिया आया ऐं रज़ाक जेको आहे ख़ुदि मोटरसाइकिल छोकिरे खे कुटे पहिरीं, पोइ ॿिया आया, हुन मोटरसाइकिल छोकिरे खे कुटे उते किराए मोटरसाइकिल काहे विया हलिया। ऐं वियसि पुलिस पोस्ट जे साम्हूं जेको आहे छोकिरे मूंखे इतला कयो कंहिंजे ॿिए कंहिंजे फ़ोन ते। ऐं वियसि पुलिस पोस्ट वारनि खे चई मुंहिंजो भाउ हीउ मसइलो थी वियो आहे, हुन छोकिरे खे कुटियो आहे, मोटरसाइकिल काहे विया आहिनि। हुन मुंहिंजी को बि ॻाल्हि कोन ॿुधी पुलिस। ऐं तंहिंखां पोइ वरी बि मूं हुनखे भला मोटरसाइकिल वञी दौड़ पाए, मुंहिंजो छोकिरो आणे ॾियो, ऐं ॾिसो हुते वञी सघां, थी सघे थो मूंखां विढ़नि। त तॾहिं बि हुननि चयो भाई सियासी मसइलो आहे ऐं नसीर ख़ान जो जेको आहे ॻाल्हि आहे, इहो जेको आहे असीं विच में कोन ईंदासीं। पोइ आउं पाण वियसि पके ताईं, जेको आहे कचो काफ़ी 2 किलोमीटर कचो आहे, पर पके ताईं वियसि, छोकिरो मूंखे हथु कोन आयो। उतां खां वरी वापसि आयो, पोस्ट वारनि खे चयो छोकिरो हथु कोन आयो आहे, मूंखे महिरबानी करियो। तॾहिं हू उथी विया हलिया पंहिंजे जेको आहे पोस्ट ख़ाली करे। ऐं उतां खां वरी आउं आयुसि सामारे अची हुननि खे ॻाल्हि कई। हुननि चयो बाबा हाणे तूं वञ, एप्लीकेशन लिखाराइसि स्टामीटर खे, स्टामीटर शाम जो 6 बजे बंदि थी थो वञे। हिननि खे मूं जाम चयो, मुंहिंजो बाबा हाणे कुझु लिखो, कुझु करियो। हू चवंदा बाबा असां कुझु कोन कंदासीं जेसीं ताईं तूं स्टामीटर खां